इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह नाए को अल्लाह मरे को अल्लाह ला शरीक अल्लाह बेमिसल बेमिसाल अल्लाह। इन जो दलील है मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह जो इस्म पाक ही दवा है जो को सब कर रहे है और दावा संगर दलील ये दलील सही है तो जी दवा भी सच्ची है ये दलील में फेर फारा तो जी दवा कोड़ी है। अल्हम्दुलिल्लाह रब सब तारीफ अल्लाह पाक दी ये करें दलील सच्चो है सुन्नत जमात है। सुन्नत जमात जो उठन सचो आ वेहन सचो आ समझ सच्ची आ अकुल सचो आ वेहन सचो आ हथ मिलान सचो आ कदम कदणी रखन सचो आ हलन सचो आ ॾिसण सचो आ तो जंहिंजी दिल ज़िक्र सां सच्ची आ त पाण बि सचो आ। लफ़ी खुसरे इंसान टोटे इंसान घाटे में यानी इंसान ताजिरा व्यापारिया के इन्हीं तिजारत में नफो कमाइन था के घाटो कमाइन था। दुआ कयो असांजी जिंदगी सच्चे नफे में गुज़रे घाटे नफे का खुदा बचाए असांखे घाटो न पवे असांखे सच्चाई अल्लाह पाक अता करे। केड़ी सच्चाई इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। उहे टोटे खां बचा उहे घाटे खां बचा जिन्हें ईमान आने वो अमल सालिहात अमल सालिह क्यों ईमान दे शरण घणो ॻाल्हायो पर हकीकत में ईमान जे लाइ सरकार मदीना पाण फरमायो पान बुधायो पान सेखारियो पान समझायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून हब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही व वलदिही व नास अजमईन। न थींदो हरगिज़ को आगे हिकिड़ो ईमान वारो जेसिताईं असांजी मोहब्बत पंहिंजी जान खां वधीक न रखंदो असांजी मोहब्बत पंहिंजे पीउ माउ खां वधीक न रखंदो असांजी मोहब्बत पंहिंजी औलाद खां वधीक न रखंदो असांजी मोहब्बत वन्नास अजमईन जेके भी इंसान इन का वधीक न रखंदो। ईमान छा है नबी करीम जी मोहब्बत ईमान खां बाद वरी भी ॻाल्हियूं आहिनि नमाज रोज़ो हज ज़कात खैरात नेकी तहज्जुद इशराक ॿी नेकियूं ये सब अमल नेक में शामिल आहिनि पर अमल जो असली बुनियाद ईमान कामिल आहे उन्हीं जो हर सौदो सच्चो आहे जे ईमान में नुक़्स आहे तो पंहिंजी क़िस्मत घोड़ा ईमान जा गवाह मोइज़ा बुरहान रब्बिकुम या नास कद जाअकुम बुरहान रब्बिकुम। इंसानो आयो हमारे बुरहान हक जो दलील रब्बिकुम जे रब मुझे दिलबर के कह मोकलियो चो अल्लाह 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 अल्लाह। मुझे दिलबर छा खणी आयो अल्लाह जो कलाम वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मोमिनीन।
जेको कुरान मोमिन अल्लाह शफा बि आहे त रहमत बि आहे जे इहा ज़ात दुनिया में कदम कर्म जो न फरमाए तो कुरान असां के न मिले रमज़ान असां के न मिले ईमान असां के न मिले रहमान असां के न मिले मुस्तफा दुनिया में कर्म जो कदम रखंदो वियो बुत बातिल खत्म थींदा विया रब असां के मिली वियो रमज़ान असां के मिली वियो ईमान असां के मिली वियो सुभान अल्लाह रमज़ान असां के मिली वियो रहमान ही सब करम महबूब जे मुहाबे अल्लाह पाक असां जे मथा कया इहा ज़ात न हुजे त जहान ही न हुजे तू न हुजे मां न हुजा हो न हुजे है न हुजे ज़मीन न हुजे आसमान न हुजे समंदर न हुजे दरिया न हुजे अर्श मौला न हुजे लोह कलम न हुजे कुर्सी न हुजे सिदरतुल मुंतहा न खुदा जी खुदाई ये सब कर्म अल्लाह पाक मदीने वाले जे मुहाबे क्या वतवासो बिल हक उन्होंने ईमान